राहड़की जे खुलियल आसमान हेठ अॼु जॾहिं शमशान घाट में चिता जी बाहि रोशन थी, भॼन प्रार्थनाउनि उछंगारुनि ऐं राम नालो सत्य आहे जी सदाउनि सां फिज़ा सोगवार बणिजी वई। सचो सतराम धाम जे सतें गादी नशीन हाज़िर स्वरूप साईं साधराम साहिब जो अग्नि संस्कार हिकु रूहानी पेशवा जी आख़िरी रस्म न हो, पर सिंध जे सूफ़ी भक्ति रवादारी ऐं सेक्युलर तहज़ीब जे हिकु अज़ीम दौर जी पुॼाणी जो मंज़र पिणु हो। चिता जे चौधारी बीठल लखें अक़ीदतमंदनि जूं आलियूं अखियूं, भक्तियुनि में ॿुॾल आवाज़ ऐं ओछोगारूं भरियल मंज़र हर दिल खे उदास करे रहिया हुआ। हिंदू, मुस्लमान, सिख, ईसाई ऐं ॿियनि मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू बिना कंहिं मज़हबी मतभेद जे पंहिंजे महबूब रूहानी रहबर के आख़िरी भेटा पेश करे रहिया हुआ। सिंगापुर जे हिकु इस्पताल में साईं साधराम साहिब जी देहानत जी ख़बर जीअं ई साम्हूं आई त इहा हिंद, सिंध ऐं दुनिया जे कुंड कुड़िछ में बाहि जीअं पखिड़िजी वई। पाकिस्तान, हिंदुस्तान, दुबई, अबूज़हबी, शारजा, अफ्रीका, अमेरिका, कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में रहंदड़ लखें मुरीद ऐं चाहींदड़ ॾुख ऐं सोग में ॿुॾी विया। राहड़की साहिब खां वठी मुंबई, दहली, अजमेर, दुबई ऐं लंडन ताईं मंदिरनि, धामनि ऐं घरनि में भॼन, प्रार्थनाऊं ऐं दुआऊं शुरू थी वयूं। जॾहिं साईं साधराम साहिब जो मढ़ सिंगापुर खां कराची पहुतो त एयरपोर्ट ते रुकत आमीज़ मंज़र ॾिसण में आया। अक़ीदतमंद लुड़कनि सां पंहिंजे रूहानी पेशवा जे आख़िरी दीदार लाइ गॾु थी विया। मढ़ सां गॾु संदन अकेलो नौजवान फर्ज़ंद रोहित कुमार पिणु मौजूदु हो, जंहिंजे उदास चेहरे ऐं ख़ामोश अखियुनि में हिकु वॾी रूहानी ज़िम्मेवारी जो बार साफ़ महसूस थी रहियो हो। कराची खां सखर ऐं पोइ रोड रस्ते राहड़की साहिब ताईं सफ़र दौरान सवें ॻोठनि, शहरनि ऐं वसिंदियुनि में माण्हुनि रोडनि जे किनारनि ते बीही साईं साधराम साहिब खे आख़िरी भेटा पेश कई। भक्तियूं, भॼन, गुलनि जूं चादरूं, ओछंगारूं ऐं लुड़क हिन आख़िरी सफ़र खे हिकु रूहानी जलूस में तब्दील करे छॾियो। केतिरनि हंधनि ते औरतूं गुल निछावर कंदियूं रहियूं, जॾहिं त बुज़ुर्ग ऐं नौजवान हथ ॿधी ख़ामोश बीठा रहिया। हाज़ुर स्वरूप साईं साधराम अमर रहे जा नारा पिणु गूंजंदा रहिया। राहड़की पहुचण ताईं हज़ारे मर्द, औरतूं, ॿार ऐं बुज़ुर्ग गॾु थी चुका हुआ। सचो सतराम धाम, जेको आम ॾींहंनि में रूहानियत, भक्तियुनि ऐं लंगर जे मर्कज़ तौरु सुञातो वञे थो, अॼु सोग जी हिकु वॾी अलामत बणियल हो। सिंध जे सेक्युलर तहज़ीब जो हसीन मंज़र इहो हो त हिंदू बिरादरी खां सवाइ मुस्लमान, सिख, ईसाई ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू बि आख़िरी दर्शन लाइ मौजूदु हुआ। केतिरनि मुस्लमान अक़ीदतमंदनि शाह लतीफ़, सचल सरमस ऐं भगत कंवरराम जा कलाम पढ़ी साईं साधराम खे भेटा पेश कई। क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी जे MNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड जी दरख़्वास्त ते साईं साधराम खे भेटा पेश करण लाइ 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। साईं साधराम साहिब सिंध जे उन सूफ़ी भक्ति ऐं इंसान दोस्त रवायत जा अमीन हुआ, जंहिंजो बुनियाद मुहबत, रवादारी, पाण विञाइण ऐं हर इंसान में प्रीं पसण जे फ़िक्र ते बीठल आहे। सिंध जी सेक्युलर तहज़ीब में हिंदू ऐं मुस्लमान सदियुनि ताईं हिक ॿिए जी ख़ुशियुनि ऐं ॾुखनि में शरीक रहिया आहिनि। ईद हुजे, आशूरो, ॾियारी, होली या दशहरो, सिंध जी मिटी माण्हुनि खे गॾु रहण, गॾु रोइण ऐं गॾु मुरकण सेखारियो आहे। साईं साधराम साहिब उन्ही फ़िक्र जा अलमबरदार हुआ, जन पंहिंजी दरबार खे सिर्फ़ु हिकु मज़हबी मर्कज़ न पर इंसानियत, मोहब्बत ऐं रवादारी जो आस्थानो बणायो। भगत कंवरराम साहिब जो ज़िक्र बि राहड़की जे रूहानी तारीख़ खां अलॻि नथो करे सघिजे। संत भगत कंवरराम उन्ही सूफ़ी रवायत जा वॾा प्रचारक हुआ, जेके आओ कांगा कर ॻाल्हि मूंखे तन मारूड़नि जी जहिड़ा कलाम ॻाए इंसानियत, मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम आम कंदा हुआ। सचो सतराम धाम जी तारीख़ में इहो एज़ाज़ पिणु शामिल आहे त भगत कंवरराम जहिड़ो अज़ीम सूफ़ी भगत बि हिन दरबार सां रूहानी वाबस्तगी रखंदड़ रहियो ऐं गादी नशीन तौरु पिणु सुञातो वियो। इहो ई सबबु आहे जो राहड़की साहिब खे सिंध जी सूफ़ी ऐं भक्ति रवायतुनि जो हिकु वॾो मर्कज़ तस्वुरु कयो वञे थो। साईं साधराम साहिब 25 अक्टूबर 1963 ते राहड़की में पैदा थिया। संदन वालिद संत भगवान दास साहिब बि सचो सतराम दास साहिब जे रूहानी सिलसिले सां
लाॻापियल हिकु मोज़िज़ शख़्सियत हुआ। संदन माउ संदसि पैदाश खां सिर्फ़ 6 ॾींहं पोइ वफ़ात करे वई, जेको संदन ज़िंदगी जो वॾो अलमियो हो। पर पोइ बि हू रूहानी, अख़लाक़ी ऐं मोहबत भरे माहौल में परवान चढ़िया। इब्तिदाई तालीम रहड़की ऐं ॾहरकी मां हासिल करण बाद हिन अमली ज़िंदगी में कारपोरेट शोबे सां बि वाबस्तगी रखी। बाद में संत साईं कन्हैयालाल साहब जी हिदायत ते दुनियावी ज़िंदगी छॾे मुकमल तौर रूहानी ख़िदमत ॾांहुं अची विया। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे पहिरें दौरे हुकूमत में खेनि सब डिविज़नल मैजिस्ट्रेट SDM तौर सरकारी नौकरी पिण मिली, पर हिन इहा नौकरी छॾे रूहानी ख़िदमत खे तरजीह ॾिनी। बाद में संत साईं कन्हैयालाल साहब जी देहानत खां पोइ हू सचो सतराम धाम जा गादी नशीन बणिया। राड़की साहब में संदन आख़िरी रस्मुनि दौरान हिंदू धर्म जूं रवायती रस्मूं अदा कयूं वियूं। पहिरें मड़ खे वहिंजारियो वियो, साफ़ ऐं मुक़दस कपिड़ा पाराया विया, पेशानी ते चंदन ऐं तिलक लॻायो वियो, भॼन, गीता पाठ, मंतर ऐं प्रार्थनाउनि जो सिलसिलो जारी रहियो। माइटनि, मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि आख़िरी दर्शन कया, गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वयूं ऐं लुड़कनि सां भेटा पेश कई वई। बाद में अर्थी खे गुलनि सां सींगारे शमशान घाट ॾांहुं रवानो कयो वियो। जलूस दौरान राम नालो सत्य आहे ऐं ॿियनि धर्मी मंत्रनि जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहियूं। शमशान घाट में काठियुनि जी चिता ते मढ़ रखियो वियो ऐं पिंडतनि वेदक मंत्र पढ़िया। रूह जी शांति लाइ प्रार्थनाऊं कयूं वयूं। हिंदू अक़ीदे मूजिबि मुख्य अग्नि सभ खां अहम रस्म सम्झी वञे थी, जेका आम तौर वॾे पुट या वेझे वारिस तरफ़ां ॾिनी वेंदी आहे। उन मौक़े ते रोहित कुमार जी मौजूदगी ख़ासि तवज्जा जो मर्कज़ रही। हिंदू फ़लसफ़े मूजिबि जिस्म फ़ानी आहे, जंहिं आत्मा अमर आहे, जेका हिकु जनम खां ॿिए जनम ॾांहुं सफ़र कंदी रहे थी। अग्नि संस्कार खे जिस्म खे 5 अंसरनि मिट्टी, पाणी, हवा, बाहि ऐं आकाश में वापसि मिलाइण जो मुक़दस अमल तस्वुर कयो वेंदो आहे। अग्नि संस्कार खां पोइ अस्थियूं गॾु कयूं वेंदियूं, जिन जो बाद में दरिया या समुंड, गंगा या सिंधु दरिया में विसर्जन कयो वेंदो। ईंदड़ ॾींहनि में 13 प्रार्थना, भॼन, गीता पाठ, लंगर ऐं भंडारे जूं रस्मूं पिण अदा कयूं वेंदियूं। रूहानी रवायतुनि मूजिबि बाद में पगड़ी या दस्तार बंदी जी रस्म अदा कई वेंदी, जंहिंमें नए रूहानी वारिस या गादी नशीन खे ज़िम्मेवारी सौंपी वेंदी। साईं साधराम साहब जो विछोड़ो सिर्फ़ हिंदू बिरादरी जो नुक़सान नाहे, पर सिंध जी सेक्युलर सकाफ़त, सूफ़ी रवादारी ऐं इंसान दोस्त फ़िक्र जो बि वॾो नुक़सान आहे। हू हिकु अहिड़े दौर जी अलामत हुआ जिते मोहबत मज़हबनि खां वॾी हुई, इंसानियत सभ खां मथां ई हुई ऐं दरबार जा दर हर इंसान लाइ खुलियल हुआ। राड़की जी मिट्टी अॼु बि भॼन, ओछगारूं, लुड़कनि ऐं दुआउनि सां इहो ई चई रही आहे त हाज़ुर सरोब साईं साधराम जिस्मानी तौर ते त जुदा थी विया आहिनि, पर संदन मोहबत, फ़िक्र ऐं इंसान दोस्त पैगाम हमेशा ज़िंदा रहंदो।